अस्सलाम वालेकुम नाज़रीन। शर्फ़ कमर जुलाई में दुआनि जी क़बूलियत जो ख़ासि वक़्तु। हिन वक़्तु कमर जी एनर्जी 28 जुलाई आचर ते राति जो 1:48 ते हिन जो टाइम शुरू थी रहियो आहे ऐं 3:31 ते सुबुह जो ख़तमु थी वेंदो। तक़रीबन 1 कलाक 43 मिंटनि जे हिन टाइम ते जेका बि दुआ घुरंदा क़बूल थी वेंदी। हीउ पाकिस्तानी स्टैंडर्ड टाइम जे मुताबिक़ टाइम आहे। जेकॾहिं तव्हां ॿिए कंहिं कंट्री में आहियो त तव्हां पाकिस्तानी डेट ऐं टाइम खे फॉलो कंदा। तव्हां वर्ल्ड वॉच जे ज़रिए पाकिस्तानी टाइम नोट करे वठंदा। हिन वक़्तु दुनिया में आम तौर ते हसद, बेरोज़गारी, महांगाई जो दौरु हली रहियो आहे। उन्हनि लाइ ही ख़ासि अमल खां अलावा ॿे औलाद जोड़नि लाइ कुझु अमल आहिनि जिन खे पढ़ी तव्हां फ़ाइदा हासिल करे सघो था। छाकाणि त हीअ उहा घड़ी आहे, उहो टाइम आहे जेको आम वक़्त खां ट्रिपल एनर्जीअ सां आसमानी काउंसिल ॾांहुं तेज़ीअ सां पहुचाए सघे थो। त पोइ हिन वक़्तु दुआनि मां फ़ाइदो हासिल करियो। नंबर 1, औलाद लाइ सूरह हशर आयत नंबर 24 110 दफ़ा पाणीअ ते अव्वल व आख़िर 11 दफ़ा दुरूद इब्राहिमी पढ़ी दम करे जोड़ो पीए। नंबर 2, मुक़दमनि में कामयाबियूं, दुश्मननि खां हिफ़ाज़त, मुसीबतनि खां छोटकारे लाइ। फ़ैसलनि में कामयाबीअ लाइ सूरह फ़ील 120 दफ़ा अव्वल व आख़िर 12 दफ़ा दुरूद इब्राहिमी सां पढ़ंदा ऐं दुआ घुरंदा। नंबर 3, नौकरी हासिल करण जे लाइ रोज़ानो 313 दफ़ा या अल्लाह या बासित, या अल्लाह या बासित अव्वल व आख़िर 13 दफ़ा दुरूद पढ़ंदा ऐं दुआ घुरंदा। ऐं जेकॾहिं इन जो विर्त रोज़ाने जे बुनियाद ते जारी रखंदा त इंशाअल्लाह नौकरी ज़रूर मिलंदी। नंबर 4, रिज़्क़ में बरकत, कारोबार बिज़नेस में तरक्कीअ लाइ या लतीफ़ या रज़ाक़ या वहाब 451 दफ़ा अॻियां पोयां 10 दफ़ा दुरूद इब्राहिमी सां गॾु पढ़ंदा ऐं दुआ घुरंदा। इंशाअल्लाह दुआऊं क़बूल थियण जो टाइम आहे।